अदामराद सावल माठ करे कॾहिं बि न वेहंदो। जेकॾहिं सुभाणे ताईं दीनू वारनि खे असां वापसि न वठी आयासीं न त इन सावल जा हथ असांजी ॻिचीअ में हूंदा। अदा शेरल चरियो थी वियो ई जा अकुल जी ॻाल्हि थो करी। जिन जी असां मदद कईसीं वरी हाणे उन्हनि खे वठी अची बाह में उछलियूं। बाह जो ठहियो ई अदा। जेकॾहिं हीअं न कंदासीं न त पोइ असां ॿिन्ही खे बाह में सड़णो पवंदो। अदा कन खोले तूं बि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। जहिड़ो त जहिड़ो ई सही इन दीनू खे वापसि कोन आणींदासीं। कुझु ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर था। असां हिते मसइलनि खे हल करण लाइ आया आहियूं, मसइलनि खे वधाइण लाइ न। तूं ऐं मां जेको बि असां हिते कदम खणंदासीं न त उन जो असरु रूंडे जे मथां पवंदो ऐं पोइ बाबा वरी असांजे मथां नाराज़ थींदो। अदा शेरल पुफड़ रूंडे जी त तोखे ख़बर आहे त पहिरें क्लास जो बेस्तो आहे। जेकॾहिं उनखे वधीक पादर लॻा त छा थी पवंदो? अदा ग़लती सिकूअ जी आहे ऐं सज़ा बि उन्हनि खे मिलणु घुरिजे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई न त इहो कदम खणण खां पहिरीं तूं सोची हा। हाणे असां दीनू जी मदद कई आहे ऐं हितां निकिरी चुको आहे, वरी असां उन सां धोखो करे उनखे वापसि वठी अची इन सावल जे हवाले कयूं। असां सिर्फ़ु दीनूअ जो ॾस ॾींदासीं, बाक़ी कमु वञी सावल कंदो। अदा शेरल मुंहिंजी यार गैरत गवारा कान थी करे, बाक़ी जीअं तोखे सम्झ में अचे न तीअं वञी कर। गैरत त मुंहिंजी बि गवारा नथी करे, छा कजे? दीनू वारनि जो ॾस असां त कोन ॾींदासीं, पर सावल खां लिकी कोन सघंदा। ऐं सावल दीनू वारनि खे हर उन जाइ ते ॻोल्हींदो जिथे जिथे उन्हनि जी सुञाण हूंदी ऐं उते बि ॻोल्हींदो जिथे असांजी सुञाण। अदा शेरल इहा ॻाल्हि यादि रखे छॾिजांइ। जीअं इन्हनि सावल वारनि दीनू खे ॻोल्हे हथु कयो न उन्हनि जो रुख असां ॾे हूंदो। अदा मुराद उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। अदा शेरल असां त हिते आया हुआसीं हिननि जो ठाह करा, पर इन्हनि जी दुश्मनी रंदो पंहिंजी गिची में विझी छॾी अथऊं। अदा इन दुश्मनीअ जो रुख असां शौक़ सां पंहिंजे तरफ़ कोन्हे मोड़ियो, पर हालात अहिड़ा थी विया आहिनि जो इन दुश्मनीअ जो रुख असां तरफ़ थी वियो आहे। अदा शेरल हाणे ॿुधाए त इन धुॿण मां असां कीअं निकिरंदासीं? इन जो हल ॻाल्हियूं ई आहिनि, पर ॻाल्हियूं एसी ताईं न थींदियूं जेसि ताईं चाकर खान वापसि नथो अचे। जेकॾहिं चाकर खान इन जाबर वारनि खे दुफ़ करे आयो न त पोइ हुन जी कावड़ कुझु छकी हूंदी। जेकॾहिं चाकर खान उतां बि नाउमीद थी मोटी आयो न त इन जाबर वारनि जी कावड़ असां मां छंदींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।